ओम साईं राम। गुल 27। धर्मी ग्रंथनि पढ़ण लाइ प्रेमियुनि जे मन में चाह पैदा करणु। आम माण्हुनि में इहो विश्वास आहे त समुंड में सनानु करण सां सभिनी तीर्थनि ऐं पवित्र नदियुनि जो सनानु जो फल मिली चुको आहे। ठीकु उन ई तरह सतगुरु जे चरणनि जे आसे वठण सां ब्रह्मा, विष्णु ऐं शिव जे टिनि शक्तियुनि जो आसरो मिले थो ऐं पार ब्रह्म परमात्मा खे नमस्कार वग़ैरह करण जो जस पिणु प्राप्त थिए थो। साईं बाबा जहिड़ा संत पंहिंजे भक्तनि लाइ कामधेन गांइ ऐं कलपत्र वण बराबरि आहिनि। दया जा सागर ऐं आत्म अनुभूति कराइण वारा आहिनि। जीअं चार्तिक पखी बरसाति जी बूंद पान करे पसंदि थींदो आहे, तहिड़ी तरह प्रेमी सत्संगी ऐं भक्तजन परमात्मा ऐं संदन संतनि जूं कथाऊं ऐं लीलाऊं ॿुधी ख़ुशि थींदा आहिनि। संदन सात्विक भाव में वाधारो थींदो आहे ऐं पंहिंजे सदगुरू खे प्रार्थना कंदा आहिनि त हे कृपा निधान सतगुरु, असां ते अहिड़ी दया कर जो असांजो मन निर्मल थिए, नेत्र आसन सां परिपूर्ण हुजनि, प्राण स्थिर थियनि, चित्त एकाग्र थिए, कथाऊं ॿुधी रोमांच खड़ा थियनि, सात्विक भाव असां में जागृत थिए, पाण में ऊच नीच जो भेदभाव मिटिजी वञे ऐं अव्हां जे भक्तीअ में हर वक़्तु लीन रहूं। शरीर में मथियनि गुणनि जे प्रवेश करण सां भक्तजन मालूम कंदा आहिनि त असीं परमार्थ जे रास्ते में वधी रहिया आहियूं। हिन माया जे सागर मां वेद शास्त्र पार कराए कीन न सघंदा, पर सतगुरु ई कराए सघंदो। सभिनी प्राणियुनि खे ईश्वर दर्शन कराइण जो मुख्य योग ऐं लाइक़ु बणाइण सिर्फ़ु गुरु ई करे सघे थो, छो त मंझिस सभु लियाकतूं मौजूदु आहिनि। हिकु त ॿेरे भगत श्यामा काका महाजन एकांत जो भागवत पढ़णु ऐं अभ्यास करण लाइ खणी सिधो मस्जिद में पहुतो। बाबा जी ने उहो भागवत श्यामा खां वठी उन जा के पन्ना विराए श्यामा खे वापसि ॾेई चयो त हिन ग्रंथ खे संभाले रखिजे। श्यामा वेनती कई त बाबा जी, हीउ ग्रंथ मुंहिंजो न पर काका साहिब जो आहे ऐं पढ़ी करे खेसि मोटाए ॾियणो आहे। बाबा जवाबु ॾिनो, न न, हीउ ग्रंथ मां तोखे ॾेई रहियो आहियां, तूं ख़बरदारी सां पाण वटि रखिजे, हिन में तोखे कमाइतियूं सिखाऊं मिलंदियूं। थोरनि ॾींहंनि खां पोइ काका साहिब भागवत जो ॿियो छापो वठी आयो ऐं बाबा जिन जे कर कमलनि में भेंट कयईं। बाबा जिन वरी उहो साॻियो पुस्तक काका साहिब खे प्रसाद तौरु ॾिनो ऐं चयईं त हीउ धर्मी ग्रंथ खे संभाले रखिजे, हिन जो अभ्यास उत्तम स्थिति ते पहुचण में तोखे सहायता कंदो। ऐं काका साहिब प्रणाम करे उहो बाबा जिन जो शुभ हथनि जो सुपर्श कयल पुस्तक वठी हुनखे इज़त सां मथे ते रखियो ऐं चुमियो। मतिलबु त बाबा जिन पंहिंजनि शेवकनि, प्रेमियुनि ऐं भक्तनि जी दिलचस्पी मूजिबि धर्मी ग्रंथ अभ्यास करणु ऐं हिमथाइण लाइ अवल वठी उनखे पंहिंजनि पवित्र हथनि सां छुई पोइ उनखे संभाले रखणु ऐं हर रोज़ु अभ्यास करण जी हिदायत ज़रूरु कंदा हुआ। यानी सभिनी धर्मी ग्रंथनि लाइ खेनि साॻी भावना हुई। विष्णु सहस्रनाम ऐं रामदासी पंथ जो पोइलक। श्यामा बाबा जिन जो बिल्कुलु वेझो सेवक हो ऐं बाबा जिन जी मर्ज़ी हुई त खेसि विष्णु सहस्रनाम ग्रंथ प्रसाद तौरु ॾिजे। हिकु रामदासी पंथ जो पोइलक शिरडी में अची के ॾींहं टिकियो। हू नेम अनुसार प्रातःकाल जो उथी सनानु वग़ैरह करे गेरू वस्त्र पाए शरीर ते भस्म लॻाए विष्णु सहस्रनाम जो जाप कंदो हो। तंहिंखां सवाइ रामायण जो बि श्रद्धा सां पाठ कंदो हो। हिकु ॾींहुं उन रामदासी खे पंहिंजे वेझो घुराए चयऊंसि त मुंहिंजे पेट में सख़्तु सूरु आहे जो सोना माखी खाइण खां सवाइ कीन लहंदो। रामदासी नेम मूजिबि पंहिंजो पाठ पढ़ण बदिरां यकदमि उथी बाबा जिन लाइ सोना माखी दवा वठण लाइ बाज़ार में वियो। बाबा जिन उथी रामदासी जे आसन तां सहस्रनाम ग्रंथ खणी वरी पंहिंजे आसन ते अची वेठा ऐं श्यामा खे चयूं त हिन अमूल्य किताब जो अभ्यास वणवाचक फल ॾियण वारो आहे। मां तोखे प्रसाद तौरु ॾियां थो, तूं हिन जो रोज़ु पाठ कजि। हिकु दफ़े मूंखे दिलि जी धड़कण तकलीफ़ अची थी, ईअं सम्झियुमि त प्राण पखी उॾामण वारो आहे। उन वक़्तु हिन सहस्रनाम वारो ग्रंथ मूं खणी पंहिंजे दिलि जे मथां रखियो। पोइ त अहिड़ी करामत थी जो दिलि जी धड़कण यकदमि ठीकु थी वई ऐं बदन में अहिड़ी ताक़त मालूम कयमि ॼण त अल्लाह ख़ुदि लही अची मुंहिंजे दिलि खे मालिश करे रहियो आहे। इन करे मां हीउ ग्रंथ अॼु तोखे ॾियां थो। तूं आहिस्ते आहिस्ते करे हिकु हिकु नाम जी महिमा जो पद धीरे धीरे पढ़ंदो रहिजे त उन मां तोखे घणो लाभ प्राप्त थींदो।
श्यामा मोट में जवाब ॾिनो त बाबा, ही पुस्तक जो मालिक रामदासी पंथ जो पोइलॻ आहे। मूंखे हिन पुस्तक जी ज़रूरत न आहे। ही रामदासी ॾाढो क्रोधी आहे ऐं मोटी अची झगड़ो कंदो ऐं लड़ंदो। तंहिंखां सवाइ हथ सां संस्कृत में लिखियलु पुस्तक मां पढ़ी कीन सघंदुसि। श्यामा दिलि में सम्झो त बाबा जिन मुंहिंजी ऐं रामदासी जे विच में झगड़ो कराए मज़े वठण जी लीला रचे रहिया आहिनि। पर बाबा जिन चयो त कीअं बि श्यामा खे सहस्रनाम जो कंठ करायां ऐं ईश्वर नाम जी जप जी वॾाई ऐं महत्वता जो श्यामा खे अनुभव करायां त सहस्रनाम जो जाप संसारी दुखनि खां मुक्ति ॾियण वारो, पापनि खां बचाइण वारो, ख़राबु वर्तियुनि खां बचाव करण वारो ऐं जनम मरण जे बंधन खां छुटाइण वारो आहे। लेकिन श्यामा खे इहा ॻाल्हि नथी अहिड़ी। हेॾां रामदासी जॾहिं बाज़ार मां सोनामखी दवा वठी आयो त अन्ना चंचणकर जो उते हाज़िर हो त नारद वांगुरु रामदासी खे घटि वधि अहिवालु ॿुधाए हिन खे छेड़ियो। रामदासी बि कावड़ जे जोश में अची श्यामा ते उलड़ करे आयो ऐं चयईं, तो ई लुचाई ऐं सूर जो बहानो करे बाबा जे महरफ़त मूंखां दवा वठण लाइ मोकिलियो आहे। हाणे जो इहो पुस्तक मूंखे मोटाए न ॾिने त मां तुंहिंजो मथो फोड़ींदुसि। श्यामा शांतीअ सां खे सम्झाइण लॻो, पर हू पाण वधीक उभामण लॻो। उते बाबा जिन प्रेम वाणी सां चयो, अरे रामदासी, अहिड़ो गोड़ छो मचाए रहियो आहीं? तूं हिन पौतुर ग्रंथ जो पाठ नेम सां कंदो रहियो आहीं त बि अञा मिठो ॿोलणु कोन सिखियो आहीं। तुंहिंजे सुभाउ ते अहिड़ो झगड़ालू थो सम्झण में अचे जो हर रोज़ु पाठ पढ़ण जो तो ते असर ई कीन थियो आहे। जेकॾहिं तुंहिंजी ज़बान तुंहिंजे वस में न आहे त पोइ तूं रामदासी थियण जो कहिड़ो फ़ाइदो? तोखे त सहस्रनाम जो पाठ पढ़ण खां पोइ वैराग अचणु घुरिजे। कहिड़ी न अजब जी ॻाल्हि चइबी। तुंहिंजो हिन नंढे पुस्तक में एतिरो मोह आहे जो तूं श्यामा सां जिनसी लड़ाई करे रहियो आहीं। हिन पुस्तक जो मुल्ह ई घणो आहे। पैसनि सां पुस्तक त घणेई ख़रीद करे सघजनि था, पर इंसान कीन मिलंदा। श्यामा जो हिन में को बि ॾोह न आहे। मूं ई तुंहिंजो पुस्तक खणी हिन खे ॾेई चयो त हर रोज़ु पाठ करे कंठ करे छॾ, छो त मूं सम्झो त तोखे बि ज़रूरु सॼो कंठ थियलु हूंदो। श्यामा खे जेकॾहिं हिन पुस्तक पढ़ण मां लाभ पहुचे त तोखे पाण ख़ुशि थियणु घुरिजे त मूं में उन ख़्याल खां इहो पुस्तक खणी हिन खे ॾिनो। हाणे तूं पंहिंजे आसन ते वेह ऐं थोरो सोच त ग़लति तूं आहीं या श्यामा। बाबा जिन जा अमृत वचन ॿुधी रामदासी ते अहिड़ो त गहरो प्रभाव थियो जो चवणु लॻो त उन सहस्रनाम जे बदिले में मूंखे श्यामा पंजरत्नी गीता ॾे त मूंखे क़बूलु आहे। श्यामा चयसि त मां हिकु बदिरां तोखे 10 गीताऊं ॾियण लाइ तयारु आहियां ऐं रामदासी पंजरत्नी गीता वठी ख़ुशि थियो। हाणे सुवाल थो पैदा थिए त रामदासी कॾहिं बि गीता कोन पढ़ी हुई, तंहिं इहो पुस्तक छो घुरी वरितो? बाबा जिन जे हाज़िरी में हिन अहिड़ो गोड़ छो मचायो? जवाबु इहो ई थो थी सघे त हिन लीलाउनि द्वारा बाबा जिन श्यामा खे सहस्रनाम जो अभ्यास करण जो अवसर ऐं विच ॾियारियो ऐं साॻे वक़्तु जोशीले रामदासी खे पिणु गीता जो अभ्यास कराइण लाइ प्रेरणा करणु संदसि वाता ई ॿोलायो त मूंखे गीता ॾियो। संतनि ऐं महात्मा जूं विचर वार्तायूं ऐं लीलाऊं साधारण मनुष्य जे सम्झण खां ॿाहिरि आहिनि। हू पंहिंजे नमूने में शांत चित सां लीला खेलींदा रहनि था। मथे लीला जो फल इहो निकितो जो श्यामा जल्द ई सहस्रनाम कंठ करे छॾियो ऐं उनजो ऊनो अभ्यास करे एतिरो त ज्ञान हासिलु कयो जो पुणे जे इंजीनियरिंग कॉलेज जो प्रोफेसर नरकरे ऐं ॿिया श्यामा खां सहस्रनाम जो अर्थ सम्झणु ईंदा हुआ। रामदास जे भक्त जा के भाग अची खुलिया जो बाबा जिन जे उपदेश ॿुधण सां संदसि कावड़ शांत थी वई ऐं गीता पाठ में दिलचस्पी वठणु लॻो। हिकु भेरे बापू साहिब जोग खे हिकु पार्सल आयो जंहिंमें लोकमान्य तिलक जी लिखियलु गीता गाह जे पाटे में अंदरि पियल हुई। जोग साहिब जीअं ई उहो पार्सल खणी बाबा जी जे अॻियां झुकी वंदना कई त पार्सल बाबा जी जे चरण में किरी पियो। बाबा जिन पुछियुसि त हिन पार्सल में छा आहे? श्री जोग यकदमि पार्सल खोले ग्रंथ कढी बाबा जिन जे कर कमलनि में ॾिनो। बाबा जिन उन जा पना हेॾां होॾां वराए खीसे मां ₹1 कढी पुस्तक जे मथां रखी श्री जोग खे ॾेई चयो त हिन ग्रंथ जो ध्यानपूर्वक अभ्यास कंदो रहिज, उन में तुंहिंजो कल्याण थींदो। पूरण गुरु ऐं पूरण शिष्य जे गॾिजाणी जो पूरण प्रभाव। दादा साहिब खाबड़े पिणु पंहिंजे कुटुंब समेत शिरडी में अची के महीना रहियो। हू अमरावती जे हाई कोर्ट जो हिकु प्रसिद्ध वकील हो ऐं दिल्लीअ जे धारा सभा जो संपादक पिणु हो। ॻाल्हाइण जो बिल्कुलु होशियारु ऐं विद्वान हो त बाबा जिन जे अॻियां वात खोलण जी हिमत कोन थींदी हुअसि। जेतोणीकि ॿिया केतिरा बाबा जिन सां अची वड़ताल या ॿिया चर्चा कंदा हुआ, पर वकील खापरडे
नूलकर ऐं बूटी टे ॼणा चुपचाप वेठा ॿुधंदा हुआ। दादा साहिब संस्कृत में लिखियल पुस्तक पंचदशी जो ॿियनि खे अर्थ करे सम्झाईंदो हो, लेकिन बाबा जिन अॻियां ख़ामोश वेहंदो हो, अखर बि कीन ॿोले सघंदो हो। छाकाणि त ब्रह्म पद ते पहुतल महापुरुष जे अॻियां खुश्क विज्ञानी वेदांतनि जो वात बंदि थी वेंदो आहे। छो त चवणी आहे त मुग़लनि अॻियां पारसी बि विसरी वेंदी आहे, मतिलबु ब्रह्म ज्ञाननि जी शक्ति अॻियां हू बेवस थी वेंदा आहिनि। दादा साहिब जी स्त्री पूर्ण भक्तियाणी हुई ऐं बाबा जिन जे चरणनि में अटल श्रद्धा रखंदड़ हुई। हू हर रोज़ु मंझंदि जो प्रसाद ठाहे मस्जिद में खणी ईंदी हुई ऐं जॾहिं बाबा उहो ग्रहण कंदा हुआ तंहिंखां पोइ अची पंहिंजो भोजन तयारु कंदी हुई। हिकु ॾींहुं हू खीरणी, पूरियूं ऐं ॿिया पदार्थ ठाहे मस्जिद में खणी आई। रवाजी तरह त बाबा जिन लाइ प्रसाद आणींदड़ तरसी वेहंदा हुआ त कॾहिं था खाइण जो इशारो कनि, पर उन ॾींहुं यकदमि उथी लंगर जे कमरे में वञी आंदल थाली मां कपिड़ो लाहे खाइणु शुरू कयूं। उन ते शामा चयनि त बाबा जी, अॼु अवां हिननि सां इहा पासखातिरी छो कई आहे? ॿिया भोजन आणेनि त अवी नियारो बि कीन, पोइ अॼु इहो पक्षपात छो? किन जूं आंदल थालियूं बि कॾहिं कॾहिं ऊंधियूं करे फिटियूं कंदा आहियो। इहो न्याय जो वर्ता आहे छा? अॼु न माता जो आंदल भोजन वधीक स्वादी आहे छा? कृपा करे इहा अजीब हालत सम्झायो, असांजे दिलि मां शक दूर कयो। बाबजाजन सम्झाणी तौरु चयो, भाई शामा, अॼोकी हिन भोजन जी विचित्रता वार्ता इहा आहे जो इहा माता गुज़िरियल जन्मनि में हिकु वापारी जी थुल्ही बतारी गांइ हुई ऐं घणो खीरु ॾींदी हुई। उनखां पोइ हिन हिकु मालीअ जे घर जनमु वरितो, पोइ वरी हिकु खत्रीअ जे वंश में पैदा थी ऐं हिकु वापारी सां संदसि शादी थी। अॼु घणे काल खां पोइ हिन सां गॾिजणु थियो आहे, तंहिं करे जिन थाली मां थो खां। खाइण खां पोइ हथु मुंहुं साफ़ु करे ॿ टे उघराऊं ॾेई अची आसन ते वेठा ऐं उहा माता अची संदसि चरण दॿाइण वेठी ऐं कुझु वार्तालाप करणु लॻी। शामा इहो खेल ॾिसी खिली चयो त अॼोको दृश्य बि अजीब आहे जो भॻवानु ऐं भगत हिक ॿिए जी शेवा करे रहिया आहिनि। आख़िर में बाबा जिन खेसि चयो त हाणे सदाईं राजा राम जो जाप कंदी कर। हिन जे पूरे अभ्यास करण सां तोखे पूर्ण शांती मिलंदी। आध्यात्मिक विद्या खां अणवाक़िफ़ रवाजी माण्हू खे हीअ ॻाल्हि अजीब लॻंदी। शास्त्रनि जे भाषा में मंत्र या शब्द ॾियण खे शक्तिपात करे चयो वेंदो आहे। बाबा जिन जहिड़नि ब्रह्म सां पहुतल शख़्सनि जे वचननि में अहिड़ी शक्ति समायल रहे थी जो पूरनि ऐं लाइक़ शिष्यनि जे कन में फूक ॾियण सां संदसि सॼे बदन में बिजलीअ जा ॻिड़ी वञे थी। दम दम सां हुननि जो ॾिनल मंत्र जो बदन में दौरो हले थो। पूरन गुरु ऐं पूरन शिष्य जे मिलण सां ई पूरन मंत्र मिली सघंदो आहे। ओम साईं राम। गुल 27 पूरो थियो।